भी हिते हुजणो खपे। उनमें पंहिंजे जेके ॿारनि जा तव्हां प्रोग्राम्स मुनक़द कयो था, न नॉट द इंडोर गेम्स, एजुकेशनल पर्पसेस लाइ जेको आहे तव्हांजो ऑडिटोरियम हुजणो खपे, जंहिंमें तव्हां ॿारनि स्कूल्स खे घुरायो, पंहिंजो डिबेट प्रोग्राम्स अथनि, पंहिंजा कॉम्पिटिशन्स अथनि, स्पेलिंग बीस अथनि, त अहिड़े हिसाब सां एलिमेंट्री हुजे, सेकेंडरी हुजे, प्राइमरी हुजे, सेकेंडरी हुजे, सभिनि जो उहो कंबाइंड हिकिड़ो ऑडिटोरियम हुजे जेको सभु इस्तेमालु करनि। त मां हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां।